खरड़ो प्रेस क्लब जे अॻूणे सदर जे खानदान जी 130 एकड़ ज़रिए ज़मीन ते सांगर जे बाइसर वडेरे जो कब्ज़ो अञा ताईं कायम। बाइसर वडेरे ज़मीन में फसुल कायम लॻो। खातेदारनि लाइ ज़मीन वारो इलाइक़ो न घुमायो एरिया बणियल। ज़मीन जे खातेदारनि पारां कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मीडिया सेंटर ॾो धरणो। असांजी ज़मीन ते बाइसर जो कब्ज़ो बरक़रार आहे। एहतजाज करण ते असांखे मुबीना तौर क़त्ल कराइण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। खातेदारनि पारां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां पीर मुरादो नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिबि खरड़ो प्रेस क्लब जे अॻूणे सदर MNA जुणे जो मोहम्मद अयूब जुणे जे वालिद वाहिद बख्श, भाउ मुमताज़ जुणे जो ऐं चाचनि नबी बख्श कूड़ो खान ऐं सोटल मोहम्मद खान, मीर मोहम्मद ऐं ॿियनि दे बस 2 एकड़ू तालको दौड़ ज़िले बदीन शहीद बेनज़ाबाद में 130 एकड़ ज़रिए ज़मीन सांगर जे बाइसर वडेरे फैलिक जो अॻुवान अञा ताईं बरक़रार आहे। बाइसर वडेरे ज़मीन ते पंहिंजी माणियुनि जे ज़रिए फसुल शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त ज़मीन तपेदार